अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पाप नगर जंज ईंदा नई एपिसोड में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे। छा शेर दिल वाला वॾेरे बालाज खान खे ख़त्म करे छॾींदा? छा मेगा सोप सीरियल पाप नगर ख़त्म थींदो? जेकॾहिं मेगा सोप सीरियल पाप नगर ख़त्म थींदो त उन जे बारे में मेगा सोप सीरियल रियासत ड्रामो ईंदो। उन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं ईंदड़ हर नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरि रहंदो बावक़्तु न पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पाप नगर जंज ईंदा नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेर दिल वॾे बालाज खान जे मथां तमामु घणे गुस्से में हूंदो। उहो गुलाब खे चवंदो जेकॾहिं उते असां जेको आहे बालाज खान खे मारणु हलंदासीं, तूं रुॻो निशाना ॿुधाइजां, माण्हुनि जा नाला ॿुधाइजो वञा त मां हिकु हिकु करे ख़तमु कंदुमि। त गुलाब हुनखे चवंदो त शेर दिल मां तोखे नाला छो ॿुधायां, मां पाण हुननि खे ख़तमु छो न करे छॾियां। ओॾो ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे वॾेरे बालाज खान जा बि आख़िरी ॾींहं अची विया आहिनि, छो जो ओॾो रावल वरियल खान शेर दिल मलार वारा सभु गुस्से में आहिनि ऐं उहे सभु गॾिजी ई जेको आहे सो वॾेरे बालाज खान खे ख़तमु कंदा। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जेको आहे मिठल जी घरवारी जेको आहे मिठल खे चवंदी त मूंखे इजाज़त ॾेई त मां वॾेरे बालाज जे घरवारी ॾे वञा, हुनखे चवां त पंहिंजी इन छुड़वा इन खे ॿधी छो नथा छॾियो। मिठल हुनखे चवंदो त जेको आहे इन सां रहंदो मसला वधी वेंदा, छो जो हुन पंहिंजे भाउ खे बि बख़्श न कयो आहे ऐं पंहिंजे जेको आहे सो भाॼाई ऐं पंहिंजे भाइटे खे बि मारे छॾियो आहे, त उहो असांखे काॾां छॾींदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हीउ ड्रामो हाणे तमामु जल्द हिन खे ख़तमु कयो वेंदो। हिन जे पारां मेगा सोप सीरियल रियासत ड्रामो हलायो वेंदो, जेको हिकु बहितरीनु ड्रामो आहे, जेको मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी खां बि सुठो आहे। उहो ड्रामो हलायो वेंदो तमामु जल्द KTN TV ते। दोस्तों असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।